नाज़रीन, PNN न्यूज़ 18 में भली कार तव्हां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त बरतानवी मैगज़ीन दी इकनॉमिस्ट जे इंटेलिजेंस यूनिट जी रिपोर्ट में ईंदड़ चूंडुनि में हिक दफ़ो ॿीहर मुस्लिम लीग नून जी कामयाबी जी अॻकथी कई वई आहे। नाज़रीन, तव्हां सां अहम ख़बर शेयर पिया कयूं त बरतानवी मैगज़ीन पाकिस्तान जी आम चूंडुनि ते पंहिंजो तजियो पेश कंदे लिखियो आहे त शहबाज शरीफ पाकिस्तान जो ईंदड़ वज़ीर आज़म हूंदो ऐं नवाज़ शरीफ पार्टी जी क़यादत संभालींदो। नाज़रीन, मैगज़ीन पंहिंजे तजिए में लिखियो आहे त मुस्लिम लीग नून पंजाब में वॾी अक्सरियत सां कामयाबी हासिल कंदी। जुलाई में थींदड़ आम चूंडुनि में ॿियनि सियासी पार्टियुनि लाइ का बि ख़ुशख़बरी नाहे। बरतानवी मैगज़ीन जी रिपोर्ट बाबति नाज़रीन तव्हांखे आगाह पिया कयूं त मैगज़ीन जी रिपोर्ट में चयो वियो आहे त बजट खसारो ऐं पाकिस्तान में माशी इस्तेहकाम ईंदड़ हुकूमत लाइ वॾा चैलेंज हूंदा। मैगज़ीन पंहिंजी रिपोर्ट में चयो आहे त पाकिस्तान जूं मौजूदा परॾेही ऐं सिक्योरिटी पॉलिसियूं तब्दील न थींदियूं, जॾहिं त जेसिताईं नई हुकूमत अदलिया सां लाॻापनि में बहितरी न आणींदी तेसिताईं सियासी अदम इस्तेहकाम मौजूदु रहंदो।